अॼुकल्ह शुगर जो मर्ज़ आम थी वियो आहे। इहो न रुॻो पाण हिक बीमारी आहे पर ॿियनि केतिरनि बीमारियुनि जी जड़ पिण आहे। सुठी ॻाल्हि वरी इहा बि आहे त तिर्ज़े ज़िंदगी मटाए बि इन मर्ज़ जे ख़तरनि खां बची सघिजे थो। इन मर्ज़ जी जेकॾहिं वक़्त ते ख़बर पवे त उन ते ज़ाब्तो आणे ॿियनि ख़तरनि खां बि बचाव करे सघिजे थो। अॼु असां अव्हांखे कुझु अहिड़ियूं निशानियूं ॿुधाईंदासीं जेके कंहिं सां बि थी सघनि थियूं। उहे निशानियूं एतिरियूं त आम आहिनि जो माण्हू उन्हनि ते घणो ध्यानु नाहे ॾींदो, पर तव्हांखे उन्हनि बाबति संजीदा थियणु घुर्जे, छो त उहे शुगर जे मर्ज़ जूं अलामतूं थी सघनि थियूं। उन करे तव्हांखे फौरी तौर ते पंहिंजी शुगर चेक कराइणु घुर्जे। जेकॾहिं तव्हांजी निंड पूरी आहे, तव्हां खाधो बि सही नमूने खाओ था, तव्हांखे का सख़्त जिस्मानी सरगर्मी बि नाहे ऐं उन जे बावजूद बि तव्हां थकावट जो शिकार रहो था, त इहा आम ॻाल्हि न समझो। इहा निशानी शुगर जी अलामत थी सघे थी। उन करे तव्हांखे पंहिंजी शुगर ज़रूर चेक कराइणु घुर्जे। सियारे जी मौसम में या घणो पाणी पीअण जे करे घड़ी घड़ी पेशाब अचे त इहा त आम ॻाल्हि हूंदी आहे, पर जेकॾहिं उहे ॿई सबब न हुजनि ऐं घड़ी घड़ी पेशाब ईंदो हुजे त इहा बि शुगर जी अहम अलामत हूंदी आहे। छो त जॾहिं जिस्म में मिठाण जो मिक़दार वधी वेंदो आहे त गुर्दा उनखे सही नमूने साफ़ नाहिन करे सघंदा ऐं उहो पेशाब में गॾिजी वेंदो आहे, जंहिंजे करे घड़ी घड़ी पेशाब अचे थो। घड़ी घड़ी पेशाब अचणु इंफेक्शन जो बि सबबु हूंदो आहे, पर बहितर आहे त तव्हांखे पंहिंजी शुगर चेक कराइणु घुर्जे। घणी वधीक शुगर अखियुनि जे लाइ नुक़सानकार साबित थींदी आहे। अहिड़ी सूरत हाल में कॾहिं कॾहिं अखियुनि जी रोशनी मुकमल तौर ते बि ख़तम थी वञे थी, पर जेकॾहिं तव्हांजी ओचितो नज़र घटि थियण लॻे त इहा बि शुगर जी अलामत थी सघे थी। उन करे तव्हांखे डॉक्टर सां राब्तो करण सां गॾु पंहिंजी शुगर ज़रूर चेक कराइणु घुर्जे। केतिरनि ई माण्हुनि जो कॾहिं कॾहिं ओचितो वज़न वधण या घटिजण लॻंदो आहे। वज़न में वाध या घटिताई हूअं त खाद्य खुराक सां जुड़ियल आहे, पर ईअं बि न आहे त वज़न जो वधण ऐं घटिजण खुराक जे करे ई शुरू थी वञे। ओचितो वज़न जो वधण या घटिजण बि शुगर जे मर्ज़ जी अलामत हूंदो आहे। जॾहिं जिस्म इंसुलिन ठाहिण जे मिक़दार जो अंदाज़ो नाहे लॻाए सघंदो त वज़न घटिजण या वधण शुरू थी वेंदो आहे। उन करे अहिड़ी सूरत हाल में बि तव्हांखे पंहिंजी सिहत जो ख्यालु रखंदे शुगर जी टेस्ट ज़रूर चेक कराइणु घुर्जे। चेहरे, गिचीअ, गोॾनि ऐं पेरनि जो रंग मटिजण या सांवरो थियण बि शुगर जी अलामत थी सघे थो। जॾहिं जिस्म में इंसुलिन जी खोट थी वेंदी आहे त जिस्म घणो रंग पैदा करणु शुरू कंदो आहे, जंहिंजे करे जिस्म जा केतिरा ई उज़वा सांवरा थियण शुरू थी वेंदा आहिनि। उन करे पेरनि, गिची, ॼंघुनि या चेहरे जे सांवरे थियण खे बि आम न समझणु घुर्जे। इहा बि हिकु शुगर जी अलामत थी सघे थी।